ठट्टो कोहिस्तान जे समाजी अॻवान करम डेवलपमेंट फाउंडेशन जे चेयरमैन डॉक्टर लखमीर खान पालारी पारां जंबीर लग नज़र फार्म हाउस ते गाज़ी अब्बास अलमदार जो ख़ूबसूरत अलम पाक बुलंद करे मजलिस हुसैन बर्पा करे सोज़ ख़्वानी नुआ ख़्वानी कराए सबीले हुसैन ऐं नियाज़ी हुसैन जो एहतमाम कियो वियो, जिते मोहम्मद इदरीस आथो, हाजी हुसैन पालारी, खुदा ॾिनो पालारी, अब्दुल हमीद पालारी समेत वॾी तादाद में मोमिन मौजूद हुआ। उन मौक़े ते कोहिस्तान जे समाजी अॻवान KDF जे चेयरमैन डॉक्टर लखमीर खान पालारी चयो त हुसैनियत हक़ ऐं यज़ीदियत कूड़ जी अलामत आहे। हुसैनियत ता क़यामत ज़िंदा रहंदी, जॾहिं त यज़ीदियत ते लानत मलामत थींदी रहंदी। हिन चयो त मुहर्रम हराम हिकु मुक़दस महीनो आहे जेको सॼी काइनात में मल्हायो वञे थो, जंहिंमें हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी क़ुर्बानीनि खे विसारे नथो सघिजे। हिन चयो त हुसैनियत जी हक़ीक़ी पैगाम खे सम्झण जी सख़्त ज़रूरत आहे। करबला जो वाक़ियो हक़ सच ते क़ाइमु रहण जो पैगाम आहे। डॉक्टर लखमीर खान पालारी वधीक चयो त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम राह हक़ ते हर शइ खे क़ुर्बान करे ॾेखारियो, जंहिंजो मिसाल मिलणु मुश्किल आहे। हिन चयो त जॾहिं खां दुनिया वजूद में आई आहे, तॾहिं खां हक़ ऐं बातिल जो झेड़ो रहंदो पियो अचे, पर अल्लाह जो शुक्र आहे जो सो बि सदाईं हक़ ते क़ाइमु रहण वारनि खे नसीब थींदी आहे। हिन हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी अज़मत खे करोड़े सलाम पेश किया, जंहिं पंहिंजे नाने हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दीन खे बचाए हमेशह लाइ अमर बणिजी वियो।